बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आवां सैयद रोशन आवां ॾिसी रहिया बिस्मिल्लाह रियल इस्टेट एजेंसी। तो नाज़रीन अॼु सजावल जुणे जो में मेन मोटरवे रोड ते मौजूद आहियूं। मंगसी राइस मिल जे साम्हूं हिकु बहितरीन लोकेशन ते मेन मोटरवे रोड ते हिकु तमामु बहितरीन मटीरियल सां गॾु बिल्डिंग तैयार थी रही आहे जेकी बिस्मिल्लाह रियल इस्टेट एजेंसी वटि मौजूद आहे। कंहिं बि सरकारी इदारे तोड़े प्राइवेट इदारे के कंहिं बि हेड ऑफिस जे लाइ या बैंक जे लाइ या फ्रेंचाइज़ जे लाइ या वरी नादरा ऑफिस जे लाइ ही बिल्डिंग किराए ते घुरिजे त हिन बिल्डिंग खे मुकमल तैयार करे किराए ते ॾियण लाइ तैयारु आहियूं। नाज़रीन हिकु बहितरीन लोकेशन मेन मोटरवे मंगसी राइस मिल जे साम्हूं सिजावल जूणे जो में ही बिल्डिंग तमामु बहितरीन हिकु बिल्डिंग तैयार थी रही आहे। कंहिं बि सरकारी तोड़े प्राइवेट इदारे खे पंहिंजे हेड ऑफिस जे लाइ ही बिल्डिंग घुरिजे त मुकमल उन्हनि खे तैयार करे ॾिबो। ऐं ही बिल्डिंग बैंक या नादरा ऑफिस या वरी कंहिं फ्रेंचाइज़ या कंहिं बि इदारे जे ऑफिस जे लाइ बहितरीन लोकेशन ते मौजूद आहे। कंहिं बि ख्वाहिशमंद इदारे खे ही बिल्डिंग पंहिंजे हेड ऑफिस जे लाइ घुरिजंदी आहे त असांजे ॾिनल बिस्मिल्लाह रियल इस्टेट एजेंसी जे नंबरनि ते राब्तो करे। त नाज़रीन इंशाअल्लाह वरी मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त सैयद रोशन खे। ख़ुदा हाफ़िज़।